अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो ख़ादम सिंह थईम और सालू वॾो सुनीलो आहे पर बचल आहे। सालू खां मुंहुं नथी करे दुआ कयो। ऐं तकरार ड्रामे जो असिस्टेंट डायरेक्टर उन हिसे सां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त रमज़ान शरीफ़ जे करे ऐं कुझु मसइलनि जे करे ड्रामो विच ते बंदि हो। तकरार असांजो इंशाअल्लाह कुझु ई ॾींहंनि में अॼु 24 तारीख़ आहे त 1 तारीख़ खां तव्हांखे सिंध टीवी ते वरी साॻियो तकरार ॾिसण लाइ मिलंदो। सभिनी दोस्तनि जेके असांखे बि घणियूं फ़ोनूं कयूं के रस्ते ते मिली पुछंदा हुआ तकरार छो कंदा, सभिनी खे ॿुधाईंदा हलूं त कुझु ॾींहंनि जो इंतज़ारु आहे। उन खां पोइ वरी साॻियो तकरार ड्रामो आने अहिड़ा छॾियो असां रिकॉर्डिंग कयूं पिया तेज़ीअ सां ऐं कोशिशि कंदासीं त जेको ईंदड़ सूमरु आहे उन ते आने थिए। कोशिशि इहा आहे। बहरहाल दुआ कयो, तव्हांजी दुआ सां गॾु हुजूं त वॾनि ॾींहंनि में कमु पूरो करे ऐं तव्हांखे असां चैनल ते ड्रामो तकरार ॾिसंदा आहियूं। ऐं हिकिड़ो ॿियो तव्हांखे ॿियो बि रीज़न ॿुधाईंदो हलां ड्रामो बंदि हुजण जो त असल में असांजो जेको सतार मुआणी जेको अकबर जो किरदारु थो करे उहो ऐं असगर चौधरी जेको डायरेक्टर आहिनि ड्रामे जो ऐं बहार जो किरदारु थो करे, इहे पाण में हिकिड़े ॾींहुं रमज़ान जी मुंहिंजे ख़्याल में 15 रोज़ो ऐं इहा जेका इफ़्तारी थींदी आहे उन टाइम ते विड़ी पिया जुलेबी था विड़िया या छा था विड़िया उन ते विड़ी पिया। सतार मुआणी जा हथ इनजे असगर जे चौधरी वारनि में पइजी विया ऐं हुन जे हथनि में का शीशी लॻी जेका हुनखे विसरी वई ऐं हथ सफ़ा चंबड़ी पियसि। असां पहिरियां त कोशिशि कई त हथ कटियूं पर हथनि जो वॾो नुक़सानु पियो थिए। उन करे वरी मजबूरन चौधरी जा जेके वार आहिनि उहे लाहिणा पिया ऐं हिन में ॾिसंदो चौधरी गंजो आहे वार उन करे नया लाथा आहिनि। हाणे इहे पाण में ठही विया आहिनि, तव्हांजी दुआनि सां ठही विया आहिनि, ठाह थी वियो आहे। बसि कुझु ई ॾींहंनि में ड्रामो तव्हां ॾिसंदो तकरार सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंध टीवी ते। हा मिट वक़्तु चए थो तव्हां छा था सम्झो बाबा साईं त मूं घटि कोशिशि कई हूंदी। ॿियो नवाब चवंदो जेकर दरिया ख़ान मूं वटि हली थो अचे ऐं पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी घुरे थो त छा मां छोकिरी खे वापसि मोटण दरिया ख़ान खे आसिरो ॾियां? क्या तव्हां छा था सम्झो बाबा साईं त छा मूं ज़ोर हिते लॻायो हूंदो? दरियाल ख़ान जे कॾहिं मूं वटि ईंदी थो अचे ऐं पंहिंजी ग़लतियुनि जी माफ़ी थो वठे त छा मां छोकिरी वापसि करण दरिया ख़ान खे आसिरो ॾियां? ओके लास्ट जो नवाब ठीकु आहे वक़्तु पुलिस खे मां रोके वठंदुसि पर जेसीं ताईं दरिया ख़ान खे बहावल पूरो नथो करे इन मसइले खे थधो थियणु न ॾिजां। ठीकु आहे वक़्तु पुलिस खे मां रोके वठंदुसि पर जेसीं ताईं दरिया ख़ान खे बहावल पूरो नथो करे इन मसइले खे थधो न थियणु ॾिजां। ओके क्या ठीकु आहे वक़्तु पुलिस खे मां थधो कयां पर जेसि ताईं छा आहे ठीकु आहे वक़्तु पुलिस खे मां रोके वठंदुसि पर दरिया ख़ान खे ॾेई छॾीस थोरो। हा हाणे जेको मुंहिंजो इरादो आहे त पुलिस में वेंदो बाबा जी दरिया ख़ान खे जेको ज़ोर लाइणो हुयो उहो लाइ चुको। हाणे जेको मुंहिंजो अंदाज़ आहे त पुलिस में वेंदो ऐं जेकर दरिया ख़ान पुलिस में वियो न त चाचा पावर डरो थी वेंदो। जेकर दरिया ख़ान पुलिस में वेंदो चाचा पावर डरो। ओके और हे जेको दरिया ख़ान खे ज़ोर लाइणो हो न उहो लाइ चुको। हाणे जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न त हू पुलिस में वेंदो। यस क्या पुलिस में वेंदो